नाज़रीन, कंदरकोट में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सर ते सभई सरकारी मुलाज़िम रोडनि ते निकिरी आया आहिनि। रैली कढी एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कंदरकोट में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के मरकज़ी सॾ ते कंदरकोट में भी सरकारी जेके मुलाज़िम आहिनि मुख़्तलिफ़ खातनि जा उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि। ज़ोरदार नारेबाज़ी जेको आहे उहे करे रहिया आहिनि। कंदरकोट जे मेन प्राइमरी स्कूल में जेको आहे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके सरकारी खातनि जे मुलाज़िमनि जेको आहे उन्हनि वॾे अंग में शिरकत कई आहे ऐं हीअ जेको एहतजाजी मुज़ाहिरो आहे उहो मुसलसल जेको आहे जारी आहे। हिन मौक़े ते जेको आहे जेके अॻुवान आहिनि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जा सदरुद्दीन मरेटो, अनवर अली आरपाणी, अब्दुल कादिर आरपाणी, अली हसन कमराणी, मुमताज़ चाचड़, मंज़ूर चाचड़ ऐं ॿियनि जेको आहे चयो आहे त जेको आहे लॻी दफ़ा एहतजाज करण आहियूं, पर सिंध सरकार जेको आहे ॿुधी अणॿुधो करे जेको आहे छॾियो आहे। उन्हनि चयो त सिंध जा केतिरा ई सरकारी स्कूल तोड़े ॿिया इदारा जेके आहिनि उहे बंदि पिया आहिनि। स्कूल जी तालाबंदी कई वई आहे। ही असांजो जेको बचनि जो जेको मसइलो आहे, जेको सरकारी मुलाज़िमनि जो जेको ही मुआशी जेको क़तल कयो पियो वञे, रिटायर मुलाज़िम जेके बेसहारा आहिनि उन्हनि खे जेको आहे त हिकिड़ो सहारो हूंदो आहे पेंशन जो, जंहिंमां घर जो सफ़र गुज़र जेको आहे उहो हलंदो आहे। सरकार जेको आहे कन में जेको आहे जुए बि जेको आहे हिन वक़्तु ताईं जेको आहे नथी चुरे, पर मुसलसल जेको आहे असां सरापा एहतजाज आहियूं। हुननि चयो त जेतिरे ताईं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया वेंदा ओतिरे ताईं जेको आहे असांजो हीउ एहतजाज जेको आहे उहो जारी रहंदो। ऐं उन्हनि चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध वज़ीर तालीम खां बि जेको आहे असीं मुतालबो कयूं था त DRO अलाउंस जेको आहे समेत जेके बि जाइज़ मुतालबा आहिनि उहे फौरी तौर ते पूरा कया वञनि। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।